मुझे मरण खां पोइ कंबराणीअ जो इहो दादू वारनि ते कर्ज़ आहे। विच चौंक ते मुंहिंजो जनाज़ो पढ़नि हर नंढड़े वॾे ते फर्ज़ आहे। सिंध जो अवामी शाइर अनवर कमरानी जी जनाज़ा नमाज़ हींअर न्यू चौक दादू में अदा कई वई आहे, जंहिंमें सवें शहरियुनि शिरकत कई। अब्दुल मनान अब्बासी उर्फ मामा लालू मौजूदु आहे। हिननि खां पुछंदासीं त अनवर कमरानी जे विछोड़े खे कीअं पिया ॾिसो। कमरानी तमामु सिंध जो तमामु भलोड़ शाइर। अनवर कमरानी जी शाइरी सिंध जे फनकारनि खे मान ॾिनो, बेपोच फनकारनि खे पहुच वारो बणायो। अनवर कमरानी जी शाइरीअ खे न रुगो मंज़ूर सखी राणी जलाल छांडी हलंदा ज़रदारी गायो, पर पाकिस्तान जे तमामु वॾे सिंगर असांजा तलाक़ा न्याज़ी ऐं अदाकार रंगीली जहिड़े माण्हूअ बि अनवर कमरानी जी शाइरी खे गायो। उहो असांजी सिंध जो असांजे दादू जो तमामु नाले वारो शाइर हो ऐं हुन जे वसियतुनि में जेके बि शयूं शामिल हुयूं उन रस्मुनि खे अॼु अदा कयूं था। अॼु हुन जे विछोड़ खे मां सम्झां थो दादू जी तारीख़ में बुखारी खां पोइ अनवर कमरानी जो विछोड़ो असांखे सॼी ज़िंदगी यादि रहंदो। दादू जा माण्हू मुंहिंजे लाइ रुअंदा, मुंहिंजे सोग में शहर खे बंदि कंदा, अजरक विझंदा संतरा बदंदा, वॾे शान सां लाशूं जा खणंदा। मुंहिंजा माइट अज़ीज़ ऐं भाइर सभु सिंधी अदबी संगत जा शाइर सभु रुअंदा रड़ंदा डुकंदा ईंदा, अची मुंहिंजा कुल्हे कांधी थींदा। हर माण्हूअ जो मूंसां प्यार आहे, हर माण्हूअ वटि मुंहिंजी इज़त आहे। मूंखे दादूअ में दफ़नायो वञे, इहा मुंहिंजी आख़िरी वसियत आहे। मूंसां गॾु हींअर फनकार बालक सिंधी मौजूदु आहिनि जेके पाण उस्ताद अनवर कमरानी शाइरी खे पंहिंजी आवाज़ में तमामु घणो ॻायो। हिन खां पुछंदासीं त अनवर कमरानी जे विछोड़े खे कीअं पिया महसूसु कयो। सही अनवर कमरानी हिकु वॾो नालो। मां ईअं सम्झां थो त दादू छा पर सिंध जी हर अख आली आहे। अनवर जो ही अचानक विछोड़ो तमामु जी झोरे विधो आहे। मां हथ ॿधी अदब जा इहो अर्ज़ु कंदुसि त ख़ुदा जे वास्ते जीअरे क़दुरु कयो, मरण खां पोइ तव्हां खणी छा बि कयो कुझु कोन थींदो। ऐं अमन खान मदोन शाह लफ़्ज़ यादि अचनि था प्यार असांजी जेका सिंधी क़ौम आहे या असांजा जेके बि सकावत ख़ातिर आहिनि मुर्दा परस्त आहिनि। यार जीअरे ख़ुदा जे वास्ते को असांजो जेको आहे सो रिहाणू मल्हायो, शामू मल्हायो, मरण खां पोइ अगरि तव्हां छा बि कयो हो त हिन वक़्तु मूंसां गॾु फनकार अलादार ज़रदारी मौजूदु आहे। उनखां पुछूं था त उस्ताद अनवर कमरानी जे विछोड़े खे कीअं पिया ॾिसो। अनवर जो विछोड़ो तमामु वॾो आहे। अहिड़ा माण्हू असांखे घटि मिलंदा। ॾाढो प्यारु कंदो आहे असां सां, भाउ मुंहिंजो ॼण। ऐं मूं वधि में वधि अनवर जा कलाम वधि में वधि ॻाया कमरानी जा। अहिड़ो शाइर अहिड़ो माण्हू कोन मिलंदो। असांखे त दिली सदमो रसियो आहे, छो जो हू सिर्फ़ु शाइर जी हैसियत सां असां न ॾिसंदासीं, पर असांजो मोहसिन हुयो। असां उन वॾो भाउ सम्झंदासीं, पंहिंजो सरपरस्त अवेल सहल। हुन खां असां का रहनुमाई वठंदासीं, का गाइडलाइन ॾींदा हुआ। गायकी जे हवाले सां पाण सुरीला बि हुया, कंपोज़र बि हुया, सुठा फनकार बि हुया, सुठा शाइर हुया। त हुननि जी शाइरी जे बदौलत असांखे दुनिया जहान में इज़त मिली, रूशनास थियासीं। तव्हां बि शाइर रहिया आहियो। उस्ताद अनवर कमरानी बि हिकु वॾो शाइर, वॾो नालो। अॼु हुनजे विछोड़े खे तव्हां कीअं पिया ॾिसो, केतिरो ख़ाल पैदा थियो आहे। ॾाढो दुख थियो आहे, तमामु घणो थियो आहे, नथा चई सघूं। तमामु वॾो शाइर हो, अज़ीम शाइर हो, तमामु अहिड़ो शाइर कोन ख़ाल भरबो। मां बुखारीअ जो ई मुरीद आहियां ऐं बुखारीअ सां मुंहिंजी संगत आहे। मूंखे दादूअ में दफ़नायो वञे, इहा मुंहिंजी आख़िरी वसियत आहे।